भारत पानी रोकियो त नतीजा ॾहाकनि ताईं यादि रखंदो। पाक फौज जो ऐलान। डीजी ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चयो आहे त भारत पानी रोके त पाकिस्तान ख़ामोश न वेहंदो। 24 करोड़ माण्हुनि जो पानी बंदि करण बाबति को चरियो माण्हू ई सोचे सघे थो। जंगबंदीअ जी भेनकड़ी कई त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। वालर कश्मीर में ॾाढ जी पॉलिसी मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। कश्मीर ते ॻाल्हियुनि खां सवाइ मसइलो हल न थी सघंदो। भारत ख़िते में ख़ासि तौर पाकिस्तान में दहशतगर्दी जी सरपरस्ती करे रहियो आहे। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान जो त सबूत आहे त अणधुरे हवाले कयो वञे हू स्वीकार करण लाइ तयार आहिनि। भारत पाकिस्तान जी आछ रद्द कई। बिना जांच ऐं सबूतनि जे इल्ज़ाम लॻाइण किथां जी अक़लमंदी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दुश्मन जी ग़ुलामी कंहिं बि गैरतमंद पाकिस्तानी खे क़बूल न आहे। ॾुखे वक़्त में हर पाकिस्तानी मुल्क ते जान ऐं माल क़ुर्बान करण लाइ तयार आहे। शहीद सुरख़ुरू आहिनि। धरती आहे त हू सभु आहिनि। धरती न आहे त कुझु बि न आहे। भारत खे ख़बर पइजी वई आहे त हक़ीक़ी जवाननि सां मुक़ाबिलो कीअं थींदो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां गुजरांवाला कैंट जो दौरो। पाक फौज जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्की ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी भेनकड़ी क़बूल न कई वेंदी। मुफ़ाहमती पॉलिसी तहत भारत सां जंगबंदी क़बूल करण ते रास्तो ज़ाहिर कयो आहे। पाक फौज ऑपरेशन बुनियाद मरसूस ज़रिए दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो आहे। भारत ख़िलाफ़ जंग में कामयाबी ते अल्लाह ताला जा शुक्रगुज़ार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां तुर्किया जी सफ़ीर जी मुलाक़ात। पाक भारत जे कताण खां पोइ जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। बलूचिस्तान जे इलाइक़े किला अब्दुल्ला में FC जे किले भरिसां धमाको। 4 ॼणा शहीद, 20 खां मथे ज़ख़्मी। जवाबी कार्रवाई में 2 दहशतगर्द बि मारिजी विया। DC किला अब्दुल्ला धमाके में 4 शहरनि जे शहीद थियण जी तस्दीक़ करे छॾी। सिक्योरिटी फोर्सिस जो इलाइक़े खे कड़ो। शहीदनि जा मड़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त धमाकेदार मादो गाॾी में लॻल हो जंहिंखे रिमोट कंट्रोल ज़रिए उॾाए वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो थींदो। इसहाक़ डार चीन जे हममनसब ऐं ॿियनि चीनी अख़्तियारनि सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त दौरे दौरान पाकिस्तान ऐं चीन जे लाॻापनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ॾखण एशियाई ख़िते जी सूरत हाल ते बि गौर कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सामुंडी फ़ौज खे भेटा पेश करण लाइ अॼु कराची जो दौरो कंदो। वज़ीर आज़म सामुंडी फ़ौज जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ातूं कंदो। नेवी जो सरबराह एडमिरल नवीद अशरफ वज़ीर आज़म जी आजियां कंदो। वज़ीर आज़म संजय वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टिसोरी सां बि मुलाक़ात कंदो। पाकिस्तान भारत जी अॻराई कूड़ वाइको करे डोज़ियर जारी करे छॾियो। डोज़ियर में ऑपरेशन बुनियाद मरसूस में तारीख़ी कामयाबी। पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन ऐं भारतीय अॻराई जो नाक़ाबिले तर्दीद शाहिदियूं पेश। सैटेलाइट तस्वीरूं। पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन ते मज़बूत आलमी मीडिया रिपोर्टूं। डोज़ियर जो हिसो। डोज़ियर में चयो वियो आहे त पाकिस्तान अमन जो अमल बरदार आहे। पंहिंजी सलामती जो हर क़ीमत ते दिफ़ा कंदो। पाकिस्तान ऐं IMF विच में टेक्निकी ॻाल्हियूं मुकमल। पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं अॼु थींदियूं। पॉलिसी सतह ते ॻाल्हियूं मुकमल थियण खां पोइ 2 जून ते बजट पेश कई वेंदी। आलमी मालियती इदारे मुल्क जी मजमूई आमदनी 20 खरब रुपयनि ताईं करण जो मुतालबो करे छॾियो। नई माली साल में पाकिस्तान खे 19 अरब डॉलर जो कर्ज़ वापसि करणो पवंदो। नए माली साल लाइ प्रॉपर्टी जे ख़रीद विक्रे ते फेडरल एक्साइज़ ड्यूटी ख़त्म करण ते बि ॻाल्हियूं थींदियूं। हुकूमत तरफ़ां सुपर टैक्स ख़त्म करण जी तजवीज़ पिणु पेश करण जो फ़ैसिलो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जे अॻवाणीअ में वफ़ाक़ी वज़ीरनि जी मुलाक़ात। नई माली साली बजट जी तयारियुनि ते ॻाल्हियूं। महांगाई घटि करण, मुआशी ज़रई तरक़ी ऐं अवाम खे सहूलियत ॾियण ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त नए माली साल जी बजट ते सलाह मशवरा सुठी ॻाल्हि आहे। मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त मुल्क मुआशी तरक़ी तरफ़ वधी रहियो आहे। मातली में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान बेदर्दी सां क़तल। फुलकारा रोड ते हथियारबंदनि रज़ा अल्लाह खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कराची मां अॻवान ॼाणायल नारी उॾेरो लाल मां बाज़ियाब। पुलिस फातिमो शेख खे बाज़ियाब कराए वरितो। नारी जो चवणु आहे त खेसि अगवा बाद तशदुद जो निशानो बणाए वेंदो हो। नए देरे जी अस्पताल में नींगर फोत। अब्दुल रहमान मीरानी जे वारसनि तरफ़ां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम। कार्रवाई जो मुतालबो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जी मैच में कोयटा ग्लैडिएटर्स मुल्तान सुल्तान खे 2 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। कोयटा 186 रन्सनि जो टारगेट आख़िरी बॉल ते हासिल कयो।